सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। सुभान तुझी ज़ात, सुभान तुझी ज़ात। ए मरी वियल इंसानो, आखिर तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां पंहिंजे क़रीबनि सां मिलण लाइ कोन था वञो? अॼु त तव्हांखे आम मोकल मिलियल आहे, अॼु तव्हांजे माफ़ीअ जो ॾींहुं आहे। पंहिंजनि क़रीबनि ॾे वञी पंहिंजो कहिड़ो अछो मुंहुं करियो? छो वापारी, तूं त पंहिंजे मुल्क जो इंतहाई ज़बरदस्त वापारी हूंदो आहीं। हा, मां वापारी हूंदो हुयुसि, हिकु न पर खोड़ो वापार कया ऐं ज़बरदस्त मुनाफ़ो बि कमायो। पर अफ़सोस, मुंहिंजे वापार जो मयार इंतिहाई किरियल हूंदो। पर असां त जॾहिं बि दुनिया में आयासीं तुंहिंजा अमाल ॾिसण, तोखे इंतहाई ज़बरदस्त ऐं ईमानदार वापारी ॾिठोसीं। अल्लाह जे मख़लूक में तुंहिंजो वॾो मक़ाम ॾिठोसीं। पोइ आख़िर उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं पंहिंजे अमलनि ते पेशेमान आहीं? उहा मूंखे ख़बर आहे। अड़े मूंखे कहिड़ी ख़बर त मां जेके वापार में हरकतूं हराम पायूं कयूं उन्हनि जो एतिरो त हिसाब किताब ॾियणो पवंदो जो जॾहिं मरण खां पोइ अलाह जे हुकुम सां घर वारनि खे ॾिसण वियो त उहे मूं ते कुल पढ़ी बख़्शण बदिरां लानतूं मलामतूं पिया कनि। ऐं जेका मुंहिंजी बेड़ी पहुची हुई उनखे इहे पिया हराम पाइनि में उॾाइनि त तव्हां मलाइक सगोरा उन्हनि जे रिकॉर्ड में मूंखे भाङे बाई वार लेखियूं वेठा हो। ॿुधाए ॿुधाए मलाइक सगोरा, अञा वञा पंहिंजे मां घर ॾांहुं? तूं ॿुधाए त सही, आख़िर तो अहिड़ा कहिड़ा कमल कया जंहिंजे करे तूं हिन हाल में आहीं? तूं परेशान न थी, हिननि मां को बि तुंहिंजी ॻाल्हि कोन थो ॿुधे, छो त ही सभु बि तो वांगुर पंहिंजे पंहिंजे अमलनि जे करे परेशानियुनि में ग़रक़ आहिनि। कंहिंसां घटि कोन कयुमि, अन जो वापार कयुमि, एक्सपोर्ट थींदड़ माल जी बोरियुनि में वज़न जी बेईमानी कंदो हुयुसि। अञा पेट न भरबो त उन में मिटीअ जी मिलावट कंदो हुयुसि। पोइ बि तुंहिंजो वापारु हलंदो हुयो? हा, 5-8 साल हली। जॾहिं मुंहिंजो रिकॉर्ड ख़राब थींदो हो त उनखे छॾे कपिड़े जो वापार शुरू कयुमि। 5 सियारी ड्रेस 1200 में ठोकींदो हुयुसि, उनखे छॾियुमि त दवाउनि जो कमु शुरू कयुमि। ॾोकड़ ॾेई 5-8 शहरनि में 5 मेडिकल स्टोरनि जी परमिट वरितमि। दवाऊं पंहिंजूं ठहाराईंदो हुयुसि। जेका 30 रुपए वारी शीशी दवा जी मिलंदी हुई उनजे मथां रंगीन स्पेशल लेबल हणी 100 में खपाईंदो हुयुसि। पर वापारी, दवाऊं त डॉक्टर जे पर्चे सां मिलंदियूं हुयूं न? डॉक्टर खे जीअं असां चवंदा हुआसीं तीअं कंदा हुआ। उनखे कमीशन ई ॾियणी पवंदी ऐं इन खां अलावा अलॻि अलॻि मुल्कनि जा टूर हणाईंदा हुआसीं। बीठो आहे न डॉक्टर साहब, भली पुछा करे ॾिसोसि। डॉक्टर हाज़िर थे। तूं पंहिंजो अहवाल ॾे, अॼु तोखे बि कुझु न चयो वेंदो। ऐं ॿुध, हिनखे सुञाणी थो? हिनखे? हा हा, हिनखे त मां चङी तरह सुञाणिया। हिन जे करे त मां अॼु हिन हाल में आहियां। मुंहिंजो त पैगंबर ई पेशो हूंदो हुयो। माण्हुनि खे बेमौत मरण खां बचाइण जो मूं वटि ई इल्मु हूंदो हुयो। माण्हुनि जा दर्द सूर ख़तमु करणु ऐं उन्हनि जा भॻल टुटल उज़वा मिलाइणु मां ई कुदरत रखंदो हुयुसि। ऐं इहा कुदरत तोखे कंहिं ॾिनी? इहा कुदरत मूं पाण हासिल कयमि। ॿियनि वॾनि मुल्कनि मां वञी इहा सिख्या हासिल कयमि।
पर हेड़नि वापारनि जी लालच मूंखे हिन पैगंबरी पेशे खे पैसे हासिल करण जो ज़रियो बणाए छॾियो। तोखे उन ख़ालिक खां हो न थींदो हुयो जंहिं तोखे इन कुदरत ते क़ादिर कयो? हा, कॾहिं कॾहिं इहो भो ज़रूरु थींदो हुयो, पर हेड़नि ठगनि वापारनि जी लालच असां ते हावी हूंदी हुई। ही त असांखे उन्हनि मुल्कनि जा टूर कराईंदा हुआ जेके कॾहिं असांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॾिठा हूंदा। पोइ हिननि जूं मोकिलियल दवाऊं असां छो न लिखूं? मरीज़ खे भली कहिड़ो बि मर्ज़ हुजे, उन सां असांजो कहिड़ो मतिलबु, पर हिननि जूं मोकिलियल दवाऊं ॿ ज़रूरु लिखंदा हुआसीं। हिननि जी सेल थींदी हुई, असांजी ॼण लॉटरी खुली पवंदी हुई। मतिलब त तव्हांखे मरीज़नि ते ज़रे बराबर बि रहम न ईंदो हुयो? तूं मरीज़नि जी ॻाल्हि थो करीं, असां त मुर्दनि खां बि कोन मुड़ंदा हुआसीं। मुर्दनि खां? हा हा, मरीज़ भली हॉस्पिटल जी बेड ते एक्सपायर थी वञे, हुन जो लाश हुन जे वारसनि खे तेसि ताईं कोन ॾींदा हुआसीं जेसि ताईं हू हॉस्पिटल जो बिल अदा न कनि। भली हू पिननि, व्याज ते पैसा खणनि, चाहे पंहिंजे लिंगनि जा लटा खपाइनि, पर बिल ज़रूरु वठंदा हुआसीं। अफ़सोस, सद अफ़सोस, तव्हां कहिड़ी न सुठी मखलूक हुयो। छा थी वियो? अल्लाह जे पाक ज़ात तव्हां लाइ कहिड़ियूं न नेमतूं ख़लकियूं, पर तव्हां लालच ऐं लोभ जे चकर में पइजी खसारे वारा थियो। असां छा कयूं? असांजी अखियुनि ते ऐश ऐं अशरत जूं पटियूं ॿधिजी वयूं हुयूं ऐं असांजूं दिलियूं पत्थर बणिजी वयूं। पर अल्लाह जे उन पाक ज़ात तव्हां में सभु एहसास मौजूद करे छॾिया हुआ ऐं पंहिंजो महबूब रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾांहुं हादी करे मोकिलियो, जंहिं तव्हांखे हक़ ऐं सच जा सबूत ॾेखारिया। न सिर्फ़ु एतिरो, पर हुन तव्हांखे शैतानी ऐं नफ़्सानी ख़्वाहिशुनि खां बि डिॼारींदो रहियो। पोइ बि तव्हां असां न, मूंखां पुछ, मूं त समूरनि नाहकनि जी हद किरास करे छॾी हुई। तव्हां त मलाइका आहियो, तव्हां त सभु कुझु ॼाणो था। न, बिल्कुलु बि न। जेतिरी ॼाण तव्हां इंसाननि वटि आहे, ओतिरी ॼाण असां मलाइकनि वटि कोन आहे। मूंखां वधीक ॿियो ज़ालिम कहिड़ो हूंदो? मूं त पंहिंजे पुट ते बि क़यास कोन कयो। हू मुंहिंजो ई पुटु मुंहिंजी हॉस्पिटल में तड़पी तड़पी मरी वियो। तुंहिंजो पुटु? छा थियो उनखे? मूंखे हार्ट अटैक थियण खां पहिरियां मुंहिंजे पुट जो रोड एक्सीडेंट थी पियो, जंहिंखे शहर जा माण्हू ज़ख़्मी हालत में मुंहिंजी हॉस्पिटल में खणी आया, पर मूंखे ख़बर कान हुई। मूं ताईं उहो ई इतला पहुतो त कंहिं नौजवान जो रोड ते एक्सीडेंट थी पियो आहे। पोइ जॾहिं शहरी अची मुंहिंजे रूम में अची चयूं त डॉक्टर साहब हली हुन मरीज़ खे फर्स्ट एड ॾे, मूं साफ़ इनकार करे छॾियो त जेसि ताईं मूंखे फीस न मिलंदी तेसि ताईं मां मरीज़ जे मथां कोन ईंदुमि। हाय अल्लाह, मूंखे केॾो न भुलायो वियो। मुंहिंजो ई पुटु मुंहिंजी रहम करम नवाज़ी जो मोहताज बणिजी मौत जे मुंहं में हलियो वियो। जॾहिं शहरी माण्हू कावड़ में अची मूंखे ईचीअ खां वठी हुन मरीज़ जे मथां आंदो, उहे मुंहिंजे मथां छा न गुज़री हूंदी, मां बयान नथो करे सघां। तव्हांजी सरकार आख़िर तव्हां जहिड़नि बेहिस ऐं बेज़मीर डॉक्टरनि खे प्राइवेट क्लिनिकूं कीअं खोलण ॾींदी, जॾहिं त सरकारी अस्पतालूं सरकार जे ख़र्च सां हलंदियूं हुयूं? सरकार? तूं कहिड़ी सरकार जी ॻाल्हि थो करीं? सरकार त हमेशह फाइलनि में बंदि पई हूंदी। हीअ थी सरकारी मुलाज़िम, इन खां पुछा करे ॾिस। मूंखे इजाज़त ॾे
त मां पंहिंजे करतूतनि ते रोई वठां। हाणे तूं केतिरा बि रत जा घोड़ा अगार, छो त तुंहिंजो मुदो पूरो थी चुको आहे तुंहिंजे मौत सां गॾु। सरकारी मुलाज़िम अच पंहिंजो बयान कर। छा मसइलो आहे, छा मसइलो आहे, मूंखे ॿुधाए, मां हल कयां। मलाइक सगोरा डोमिसाइल पीआरसी ठहिराइणो अथई या रोड परमिट खपई, प्राइवेट अस्पताल जो डिस्पेंसरी सर्टिफिकेट खपई या हथियार जो पूरो लेसन। हर कम जे लाइ हाज़ुर आहियां, ज़मीन प्लाट खां वठी हर खाते जे हेरा फेरी लाइ हुकुम कजांइ। जेकॾहिं ॿाहिरि मुल्क में मिल्कियत ठाहिणी अथई न त बि हाज़ुर आहियां। अफ़सोस क़बर में अचे पहुतो आहीं त बि ख़्याल उन दुनिया न थी जिते तो सवाइ लालच हिर्स ऐं हवस जे ॿियो कुझु न कमायो। अहिड़ी हा चई, मां त मरी चुको आहियां, पर मूंखे एतिरो यकीन आहे त अॼु बि दुनिया में मुंहिंजी औलाद मुंहिंजी पोखी मां अमीर खां अमीर थींदी हूंदी। होश में अचे बेहोश, तूं मौत जे आगोश में आहीं ऐं साह जो सॻो टुटण खां पोइ उन दुनिया सां हाणे तुंहिंजो को बि तालुक न आहे। चरियो थियूं हा, मथो ख़राब थी मलाइक सगोरा। अॼु बि हिकिड़ी चिठी लिखी जाए न, चङो भलो ऑफिसर येस कंदुई, असांजो पाण में वॾो नेटवर्क आहे। पट्टी वाले खां वठी बाला ऑफिसर ताईं, बाला ऑफिसर खां वठी हुकुमरान अकाउंट ताईं असांजो वॾो ॼार विछायल आहे। तो जहिड़े ग़रीब मिसकीन मलाइक खे सुध ई कान पवंदी त आख़िर थिए छा थो। बसि हुनजी महिरबानी आहे, हू असांजा थना थुना गुलाब बख़्शे छॾींदो। बेशक बेशक हू बख़्शणार महिरबान आहे, जंहिंखे चाहे बख़्शे ऐं जंहिंखे चाहे उनजी पकड़ करे। पर सरकारी मुलाज़िम तोखे पंहिंजे करतूतनि जो ॾोत भरे ॾियणो पवंदो न। मूं कहिड़ा धाड़ा हया आहिनि के रोड ते फुरियूं कयूं आहिनि। मुंहिंजे ज़िमे को क़तल त ॾेखार या के थाणे ते एनसी कटियल हुजे। मूं को चर्स भंग या अफ़ीम जो वापारी कयो जो मूंखे तूं सज़ा जो हक़दार बणाए रहियो आहीं। मूंखे का बि ताक़त न आहे जो तव्हां मां कंहिंखे बि सज़ा जो हक़दार ठहिराए सघां। पोइ छो थो डिस्टर्ब करी बाबला, छो थो डिस्टर्ब करी। मां त कुंड में बीठो इहो हिसाब किताब करे रहियो हुयुसि त जंहिं वॾे पुट खे सरकारी नौकरी वठी ॾिनमि हुन हिन वक़्त ताईं घणो माल मेड़ियो हूंदो। अलाए के जहाज़ वरिता हूंदई या के मज़हबी चकर में अची खेर खेरातूं करे मुंहिंजे अकाउंट जो सत्योनाश कयो हूंदई। तुंहिंजे पुट जे कॾहिं को खेर खेरातूं कयूं बि हूंदियूं त उनजो सवाबु उनखे मिलंदो ऐं तो जेको हराम कमायो उनजी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। सज़ा ऐं जज़ा जा हवाला उन्हनि खे ॿुधाए जेके सॼी उमिरि जन्नत ऐं दोज़ख जे चकर में अची रोज़नि में गुज़ारियऊं। असां नांग त न हुयासीं न जो मिटी खाऊं हा। छो तव्हांजी सरकार तव्हांखे पघार कोन ॾींदी हुई? जॾहिं तव्हां पघार खणंदा हुयो पोइ बि अबोझ मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि जा हक़ पबाईंदा हुयो ऐं पंहिंजूं जाइज़ ऐं गैर ज़रूरी ज़रूरतूं पूरियूं कंदा हुयो। छा तव्हां कॾहिं इहो सोचो त पंहिंजे पघार खे हिलाल करे खाओ ऐं ईमानदारीअ सां पंहिंजी ड्यूटी कयो? या तव्हां में को बि अहिड़ो सरकारी मुलाज़िम न हो जेको पंहिंजी ड्यूटी ईमानदारीअ सां करे? ओड़ा बि हूंदा हा ओड़ा बि, पर सॼी उमिरि दरपदरी वारी ज़िंदगी में न कंहिं ऑफिसर खे वणंदा न कंहिं हुकुमरान खे, न ई वरी को आम माण्हू उन्हनि खे पसंदि कंदो हो। तूं तई मलाइक सगोरो, न लॻई उञ न लॻई बुख, बसि अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि वांगुरु सॼो ॾींहुं पंहिंजे कम खे चिंबड़ियो पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह से मूंखे मलाइक न कयो ऐं मां पंहिंजी ड्यूटी ॾींदो थो रहां ऐं तव्हां जहिड़ो इंसान न थियुसि जो खसारे वारो थिया। अञा त मां पंहिंजे लाइ हिकिड़ो प्लाट वठण वारो हुयुसि जंहिंजे मथां हिकिड़ो आलीशान मक़बरो ठाराइणो हुयो। जे अॼु मां हुन मक़बरे में दफ़न हुजां न त लखे माण्हू मुंहिंजी मज़ार ते हाज़ुरी ॾियणा मलाइक सगोरा, लखे माण्हू। तो जहिड़ा शिद्दात ऐं निमरूद अॼु बि हिन दुनिया में आहिनि जेके तो वांगुरु अहिड़ियूं जन्नतूं हासिल करणु चाहिनि था।
इहो त ॿुधाए कॾहिं तव्हां इंसाननि मां को बि इन्हनि मर्दूदनि जे भॻल फिटल ऐं टुटल क़बरुनि ते दुआ घुरण लाइ वियो आहे? न, कॾहिं बि न। अञा बि कंहिंखां पोतो आहे त उन्हनि ते लानतूं मलामतूं कंदो वियो आहे। अलाए अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी मलाइक सगोरा। असांजी ऑफिस में इन्हनि ॻाल्हियुनि जा लतीफ़ा ठहंदा ऐं उहे असां हिक ॿिए खे लतीफ़ा ॿुधाए वॾा वॾा टहक ॾेई पंहिंजो पार रतो वधाईंदा हुआसीं। कोई बि अवाम तव्हां जॾहिं मकरूह टहकनि खे न सुञाणींदो हुयो ऐं पंहिंजा कानूनी ऐं इख़लाक़ी हक़ वठण लाइ तव्हांजे दर ते जुतियूं घसाईंदो हुयो। छा अवाम तुंहिंजो ही अखलाक़ी ऐं कानूनी ॻाल्हियूं ॿुधी ऐं सम्झी सघे हा त पोइ अॼु असां हिते तुंहिंजा ताना ऐं मेणा सहूं हा? जे अंदर खां पुछी न मलाइक सगोरा त मां दिल ई दिल में रोई रहियो आहियां ऐं पंहिंजो मुंहुं पिटे रहियो आहियां। बसि इहो ई आसरो त मन रब साईं मुंहिंजी बख़्शिश करे मन को चङो कमु कयो हुजे। पर मुश्किल आहे छो त मूं कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी में चङो कमु न आहे कयो। कॾहिं बि मूं पंहिंजी ज़िंदगी में चङो कमु न आहे कयो। बहरहाल यकीन कर मलाइक सगोरा, तूं जेको आम माण्हू आहे न उहो मुंहिंजे हर जाइज़ ऐं नाजाइज़ कम में बराबर जो भाङे भाई वारा। आम माण्हू? कहिड़ो आम माण्हू? ओहू अलिया ओ आम माण्हू मूंखे हिते ज़लील ऐं ख्वार कराइण वारा अची मलाइक सगोरे खे सुवालनि जा जवाब ॾे। जी सर, जी सर। आम माण्हू तूं हिनखे जीसर छो चई रहियो आहीं जॾहिं त तव्हांजे दुनिया जे कानून मुताबिक़ हर सरकारी मुलाज़िम आम माण्हू जो मुलाज़िम आहे। आस्ते आस्ते भला कहीं आस्ते कावड़जी न वञे। ही कावड़जी वियो त मुंहिंजे पोरनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी। न को सर्टिफिकेट मिलंदुनि, न को शनाख्ती कार्ड ठहंदुनि, न को पासपोर्ट ठहंदनि। ॿियो त ठहियो पर मरंदा मरी वेंदा। सरकारी अस्पताल में बेड भी कोन मिलंदुनि। आम माण्हू जेतिरो तूं हिन सरकारी मुलाज़िम मां ख़ौफ़ पाए थो, छा अहिड़ो ख़ौफ़ कॾहिं अल्लाह खां आयो आहे तोखे? खुदा जो ख़ौफ़ त हर वक़्तु मुंहिंजी दिलि में रहंदो हुयो। तॾहिं त आम जो आम रहिजी वियुसि। न, तूं आम न आहीं, तूं ख़ासि आहीं। ख़ासि हुजां त दुनिया में दुख सुर मुंहिंजे पासे खां बि न गुज़रनि हा। कोई मुंहिंजा हक़ न खाया। चयमि न त तूं आम न आहीं, ख़ासि आहीं। छो त जेका आम हूंदा आहिनि उन्हनि में बि ख़ासियत हूंदी आहे। घरनि जा हाल इहे आहे। अधु कलाक मींहुं वसंदो त 8 कलाक छित वांदी हुई। ॿारनि जे कपिड़नि में चतियूं, चप्पल जो हिकिड़ो पादर, हिकिड़ो त हिकिड़ो वरी ॿियो। हिकु वेलो खाऊं त 2 वेला तारियूं। रोज़गार लाइ निकिरां त माण्हू मज़दूरी ॾियण लाइ बि कुर्बानीअ जे बकरे वांगुरु पेरनि खां वठी मथे ताईं चेक कंदा। अबे पढ़ाए डिग्रियुनि जा था त कराए छॾिया। सिफारिशूं ऐं रिश्वतुनि खां सवाइ हर कंहिं आंगूठो ॾेखारियो। अम्मा वेचारी चुल्ह ते वेही रुकी सुकी मानी असांखे ॾींदी हुई। पाण ॻाढ़नि मिर्चनि ऐं लूण जी रस ठाहे बग़ैर सड़ंदी हुई। तोखे ख़बर न हुई त तुंहिंजा हक़ कहिड़ा आहिनि। जॾहिं तोसां नाइंसाफ़ी थींदी तूं ख़ामोश रहंदे। जॾहिं बि को तोसां ज़्यादती कंदो हुयो उनखे अल्लाह जी रज़ा सम्झी चुप रहंदो हुई। छा कयां? धाड़ा हणा, चोरियूं कयां, छा कयां? पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करी आहे, मज़ाहमत करी आहे, कंहिं महाद ते मुहाॾो अटकाई आहे। मज़ाहमत कयां त मारिजी वञा। जेकी ॿियनि जा हक़ फॿाईंदा आहिनि न उहे को मूं वांगुरु आम न आहिनि हूंदा। हुननि वटि आम खे फासाइण जा खोड़ तरीक़ा हूंदा।
जेके हिक इशारे ते आम माण्हू खे त अहिड़ो सबक सेखारे छॾींदा जो वरी कंहिंखे कुछण जी जुरत बि नथी दी हुई। मज़ाहमत करे हक़ से चलाए मारजी वञे हा त मौत को मेणो त कोन हुयो। अहिड़े मौत खे त अल्लाह वटि शहादत जो दर्जो मिलियल आहे। पर मां त कंहिंखे ॾिनो न ॾुखायो, पोइ मूंसां हालत इहा छो थी रही आहे? तोखे ॾाढनि जे ॾाढ खे ख़ामोशी सां सहण जी सलाह मिली रही आहे। ॾाढियूं ॾुखियूं ॻाल्हियूं थो करे। चङो हाणे हिकिड़ो दफ़ो मूंखे ज़िंदगी वारे जहान में मोटाए ॾिस, पोइ ॾिस त हिननि माण्हुनि जे ख़िलाफ़ कीअं नथो ज़ालिमनि जे ख़िलाफ़ रहण ॿारियां। ॾिस हाणे तूं पाण ई इंसाफ़ कर। तो कई न ख़ासि माण्हुनि वारी ॻाल्हि। बाबा मां आम माण्हू आहियां। न तूं आम न आहीं, तूं ख़ासि आहीं। असांजो मौत जो फ़रिश्तो जॾहिं बि कंहिं ख़ासि माण्हू वटि उनजो दम परवाज़ करण लाइ वेंदो आहे त उहो बि तो वांगुरु चवंदो आहे त मां ख़ासि न आहियां, मां आम आहियां, मूंखे मोहलत ॾियो, मां ज़िंदगीअ में रही कि चङा कम कयां, कुझु सुठा कम कयां। तुंहिंजो मतिलबु त जेको हक़ न ॾे हुनखे मारे छॾियो? न कतई न। तव्हांजे दुनिया में पंहिंजा हक़ हासिल करण लाइ केतिरा ई तरीक़ा मौजूद आहिनि। तो को दाह करिया, कोई चूचड़ त करिया। छा थे? मुंहिंजा हक़ फबाइण वारा मुंहिंजा दुश्मन हा। वो दुश्मन हमेशा कमज़ोर हूंदो आहे जेको कंहिं मिसकीन ग़रीब ते ज़ुल्म कंदो आहे। तूं हुनखे अखि ॾेखारी हा, हू तोखां डिॼी वञे हा ऐं पंहिंजा रवैया तोॾां नरम करे हा। मुंहिंजे पोयां जेको अमरा बीठो आहे न, इहो बिजली वारो थी। इन सां हिकिड़े भेरे चूचट कयमि त ॾेखारे छॾियईं ॾींहं जा तारा, हले कुल हिकिड़ो सेवर ऐं हिकु पखो। पोइ बि अहिड़ो त ॾंडो ऐं ॼण सॼे मुल्क जी बिजली मुंहिंजे घर में हलंदी हुई। हाणे त इहो माण्हू मूंखे ॾिठो नथो वणे। तव्हां इजाज़त ॾियो त हिनखे घुटो ॾेई ॿुधायांसि त जॾहिं माण्हू जो साहु मुंझंदो आहे त उहो कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रंदो आहे। टाक मुझंद जो बिजली अहिड़ी बंदि कयईं, मुंहिंजो त ॼण साहु ई मुंझी वियो। ठकाव जे कयमि क़बर में। मुंहिंजो नालो छो थो वठी? मां त तोखे उथे ई चयो हुयो 1000 ॿ ॾे त तुंहिंजी जिंद छॾायां, पर तूं रुगो गुरबत जूं रड़ियूं पियो करीं। पर ही ॾिसो ज़ुल्म, भला मां करे मीटर जे बिल पियाण में सुस्ती कई हुई? अरे जेके कुंडी हलाईंदा उन्हनि खां त 200 रुपया वठी ठठ ठांगर कंदा आहियो। ॾो मुंहुं कयो जे मीटर हणायो। फशरी न कर हणाए न डिडक्शन। बिजली वारा हिते तुंहिंजी डिडक्शन न हलंदी, हिते हिन मिसकीन जी आ हलंदी। हा साईं, हिन जी आ रेल गाॾी आहे न जो मुंहिंजे मथां चढ़ी वेंदी। जॾहिं क़बर में मूंखे नागुनि बलाउनि जे चकन असर नाहे कयो त हिन जी आ वरी छा कंदी? तो दुनिया वारी ज़िंदगीअ में न ॿुधो हुयो त के कुते जी आ बि अर्श ते वेंदी आहे। ही त वरी बि इंसान ज़ात आहे। हा साईं, ही इंसान आ त मां वरी कहिड़ो गॾु आहियां? तव्हां मलाइकनि बि मूंसां घटि नाहे कई। जॾहिं बि क़बर में अचो था को सवाल करण लाइ पहिरियों त लठूं हणी उथारियो था। जे मुंहिंजी क़िस्मत में बिजलीअ जी नौकरी लिखियल हुई तॾहिं त मूंखे मिली हुई। उहा नौकरी तुंहिंजे क़िस्मत में हुई तॾहिं ई तोखे मिली। छा असां कॾहिं उन पघार जे बारे में तव्हां कुझु सुवाल कयो आहे? न, असां त उन नौकरी जे दौरान कमायल हराम जे बारे में सुवाल कंदा आहियूं। ॾिस मलाइक आगुर न, मलाइक सगोर वाह। मूंखे कहिड़ी ख़बर हिलाल छा आहे त हराम छा आहे? एतिरो नादान बि न आई, एतिरो नादान बि न आई। तुंहिंजे अॻियां जेकॾहिं 2 प्लेटूं रखियूं वञनि, हिक में सुठो ऐं ख़ुशबूदार ताम हुजे, ॿी प्लेट में पलीत जानवर जो गोश्त हुजे, तूं कहिड़ो खाईंदे? बसि साईं, अलाह जो मलाइक थी पियो आहे। जे आदम जो पुटु जी आहे न त ईअं लॻल आहीं हा। हा, जे आदम जो पुटु हुजां तूं छा करीं हा? छा कयां? डिटेक्शन, डिस्कनेक्ट लाइन ऐं ट्रांसफार्मर। बहरहाल कंहिं न कंहिं मामले में तोखे फासाए छॾिया हा। जे तूं ईअं करीं हा त मां अदालत में वञा
तुझे खिलाफ दावा दाखिल किया। करे करे भी सिविल करी है ना, सिविल आ किविल, असल वारीअ जो पंध, न जिंद छुटे न पंध खुटे। मियां माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़तम थी वयूं पर हाज़िरियूं ख़तम न थियूं। उनजी मूंखे धमकी न ॾींदो कर, जे उनजी पोइवारी हुजे हा त अहिड़ा अहिड़ा गुगदाम बूसट में सिसकी सिसकी साह न ॾियनि हा। वाकई बि तव्हांखे आम माण्हू कुझु बि न करे सघंदो हुयो? कंदो हुयो, छो न कंदो हुयो। असांजे माण्हुनि में सुजाॻीअ जी इंतिहा हूंदी हुई। वीचारा पुछी न सघंदा हुया, हड़तालूं कंदा हुआ, रोडनि ते निकिरी बाहियूं ॾेई नारेबाज़ी कंदा हुया ऐं नारा हणी हणी साणा थी घर भेड़ा थींदा हुया। पोइ बि तव्हांखे उन्हनि ते राम न ईंदो हुयो? ईंदो हुयो, छो न ईंदो हुयो। असांजे सीने में बि दिलि हुई, असांखे बि अहसासु हुयो। असांजा बि नंढड़ा नंढड़ा बचड़ा हुया, पर असां जीअं तीअं करे कुंडियुनि वारनि जो कमु करे छॾींदा हुयासीं। उन्हनि वीचारनि खे कॾहिं बि तकलीफ़ कोन ॾिबी हुई। ऐं मीटर वारनि जो छा हूंदो हुयो? आगुर मथे न हेठि मलाइक सगोरो आहे। मलाइक सगोरा कुंडियुनि वारा वीचारा जॾहिं बि लाइन ख़राब थींदी हुयनि, वीचारा पाण वञी हिकु फेस मां कुंडी कढी ॿिए कुंडीअ में हणी छॾींदा हुया फेस में। ऐं मीटर वारा उन्हनि जी त असांखे ड्यूटी ॾियणी पवंदी हुई न। मतिलब त तव्हां अवाम सां हर क़िस्म जी नाइंसाफ़ी कंदा हुयो?